ही वॾो ऐं चम घुरियो मोब में वारा भला मरण खां वधीक ॿी का छा हूंदो माना लतीफ़ माना माण्हूअ जे लाइ घणे खां घणी जेका ॾुखियाई हूंदी आहे इहो हूंदो आहे त मुंहिंजी ज़िंदगी फना थी हूंदी पर हिन दोस्त ॾाढी शानदार ॻाल्हि कई त माण्हू जॾहिं महबूब ताईं पुॼी न सघंदो आहे त पोइ वजूदी पुराण जो शिकार थी वेंदो आहे ॿिया शाइर हिन ते बीह था रहनि पर लतीफ़ उन वजूदी पुराण मां निकिरण लाइ चवंदो त भाउ पुॼण मसइलो हल आहे तव्हां उन सफ़र में जेसिताईं हलो था इहा वॾी ॻाल्हि आहे न रुॻो सुहिणीअ में पर तव्हां ससूअ में न उमिरि सभु इश्क सी पुनू जे पुछनि सॼी उमिरि इश्क जो जज़्बो पंहिंजे सीने में सांढे हिकिड़ा माण्हू आहिनि जेके पुनूअ जो सिर्फ़ु पुछंदा ई रहनि हालांकि ॿियो जेको शाइर आहे या लतीफ़ खां अॻु वारो जेको शाइर आहे उहो महबूब ताईं रसण खे मंज़िल सम्झे थो पर लतीफ़ उमिरि सभु इश्क सी पुनू जे पुछनि रीस रेज़ालूं पुॼाड़े लाइ कनि मारक मंझि मरनि वॾा ताले पंज जेको माण्हू सफ़र में मरी थो वञे अज़ीम माण्हू उहो आहे छो जो मक़सद ते पुॼण खां पोइ बि माण्हू फना त थी वेंदो न अॻे पोइ मरां मार्ग में मथे पोइ परियां खून मुंहिंजो सॼणे माना अॻे पोइ त उहो ई मरणो आहे खून मुंहिंजे वजूद जी अहमियत तॾहिं थींदी जॾहिं मां महबूब जे सफ़र में ई फना थी वञा या हिकिड़ो ॿियो बैत हिन में अचे पियो ॿुधाईंदुसि त इहा जेका समूरी वञण आहे या इहो जेको समूरो सफ़र आहे जंहिंमें माण्हू भोगे बि थो ऐं पोइ मंज़िल ते रसण जी ॻाल्हि करे थो त इहा ख़ुदि हिकिड़ो हौसलो आहे ऐं लतीफ़ जी हिकिड़ी ख़ासियत इहा आहे त उहो हौसलो ऐं हिमत उन्हनि माण्हुनि खे ॾिए थो जिन खे समाज जेको आहे न उहो मुकमल तौर ते हिकिड़ो नंढड़ो ऐं माना समाज में विसारियल जेको किरदारु आहे उन खे हौसलो हालांकि हिते असां वटि तसवर हूंदो आहे इहो सभु वॾनि माण्हुनि जो कमु आहे हे कमु फलाणनि माण्हुनि जो कमु आहे जेके हिन ते पुॼी सघनि था वसीला जिन वटि हुजनि या जिन वटि सहूलियतूं मौजूदु हुजनि पर लतीफ़ चवंदो त वसीला सभु जेके तव्हांजे अंदर में मौजूदु आहिनि उहो तव्हां सिर्फ़ु उनखे सुञाणो या सुहिणे में चए थो न त इहो रीह वसीले वधि माना पाण में खणिज पाण सी रीह वसीले वधि माना एतिरो तूं मतिलबु बिना वसीलनि जो हुजे त पंहिंजो पाण बि तोसां साण न हुजे माना वधि खां वधि जेका शइ आहे पंहिंजो वजूद आहे उनखे बि तूं फना करे असां वटि मज़हबनि जी इंटरप्रेट करणु वञा हीउ कमु कयो चङाई जो कमु ॾसींदा उन खां पोइ हेठां जेको कमु हूंदो उन खां पोइ न कयो त पोइ दोज़ख थींदी हीउ कमु चङाईअ जो आहे सुठो कमु आहे अमाल सुठा आहिनि हीउ कमु कयो न कयो त पोइ हीअं थींदो पोइ हीअ अज़ाब आहे पोइ हीअ अज़ाब आहे पोइ हीअ अज़ाब आहे माना हर हिकु सुठो कमु उनजे न करण खां पोइ जेको आहे उनजो नतीजो उहो उते उते माना बयानु लतीफ़ चए थो नतीजा वतीजा इहे जेके आहिनि इहे आहिनि माना लतीफ़ वरी इंटरप्रिटेशन कीअं आहे माना उहो रिलीजियस जेकॾहिं पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसूं न तॾहिं उहो एॾे शानदार अंदाज़ में माण्हूअ खे हौसलो ॾिए थो त अण चवंदनि मचो चवंदनि चयो विसार जिन तोखे कुझु बि लफ़्ज़ न ॻाल्हायो आहे तूं बि उन्हनि खे कुझु न चओ ऐं जिन वरी तोखे कुझु बुरो भलो चयो आहे उन्हनि जो चयो वरी विसारे छॾ हाणे इहा हिकिड़ी माना में मज़हबी इंटरप्रिटेशन बि आहे रिलीजियस अगरि पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसूं त इहो मज़हब में बि आहे त तव्हां कंहिं माण्हूअ खे बुरो न चवंदो त उहो बदिले में तव्हांखे बुरो न चवंदो अण चवंदनि मचो चवंदनि चयो विसार अठई पर अदब सी पर इहा ई पार 24 कलाक अदब सां तूं ईअं हल जीअं तोखे बि केरु कुझु न चवे तूं बि कंहिंखे कुझु न चवे अठई पर अदब सी पर इहा ई पार पायो मुंहुं मुननि में गुरबत साण गुज़ार ज़िंदगी ईअं गुज़ार जीअं माण्हू वॾनि में मुंहुं विझी सॼो ॾींहुं वेठो हुजे पायो मुंहुं मुननि में गुरबत साण गुज़ार हाणे ईअं कर हाणे ईअं न कई त पोइ इहो कोन थो चए त पोइ दोज़ख थींदी कीड़ा थींदा तबाह थी वञे आग लॻी वेंदी ईअं न थींदो पायो मुंहुं मुननि में गुरबत साण गुज़ार मुफ़्ती मंझि विहार त काज़ी काणियारो न थिए पंहिंजे ज़हन में पंहिंजे अंदर में पंहिंजे दिलि में हिकिड़ो अहिड़ो जज या अहिड़ो हिकिड़ो मुनसिफ़ विहार जीअं तोखे ॿिए कंहिं खां जवाबु वठण जी ज़रूरत ई कोन पए जीअं ॿिए कंहिं जेका सुपर नेचुरल ताक़त आहे त उन्हनि जी वञण जी ज़रूरत ई न पए मतिलबु सभु जेका इहा फनामना आहे इहा तुंहिंजे अंदर में मौजूदु आहे अगरि तूं उनखे ॾिस असां वटि वरी इहा जेको पंहिंजो वजूदी जेका एग्ज़िस्टेशनलिज़म जेको आहे उन ते जेको माण्हू ॻाल्हाईंदो आहे उहो उनजी वरी हालत इहा थी वेंदी आहे उहो हिकिड़नि मेखाननि ऐं जेको खां ॿाहिरि निकिरंदो न आहे उहो समाज जो ॾिसो ई न थींदो आहे पर हालांकि इहो ख़ुदि हिकिड़ो मौज़ू आहे तसोफ़ ख़ुदि समाज जो हिकिड़ो मौज़ू आहे या सूफ़ीअ जो उहो कमु न आहे त उहो सिर्फ़ु घर में वेठो हुजे